ब्रेकिंग न्यूज़ आहे। बदीन बाईपास नज़रपुर बाईपास वाली जेका पुल है उहा बि हींअर वॾे ॾार पइजी वियो आहे। ही तव्हांखे ॾेखारियूं त हाणे ही वॾियुनि गाॾियुनि जा बिल्कुलु हाञेकार साबित थी वई आहे पुल। ही तव्हांखे ॾेखारियूं त हिन जा गाडर ॾिसिजी रहिया आहिनि, गाडर पिया हेठां ॾिसिजनि। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायो हिन में सरियो कंहिं बि क़िस्म जो कोन्हे लॻल ऐं का बि जाल विछायल कोन्हे। कंहिं बि वक़्तु किरी ही वॾो हादसे जो सबबु बणिजी सघे थी। ही नज़रपुर बाईपास वारी पुल आहे जेका वॾियुनि गाॾियुनि लाइ बिल्कुलु हींअर हाञेकार साबित थी चुकी आहे। 15 ॾींहं पहिरीं हिन हाईवे डिपार्टमेंट ज़िले बदीन जे अख़्तियारनि वॾो कारनामो करे हिन पुल ते 1.5 बोरी खनि सीमेंट जी हणी, लेकिन उहो हींअर उखड़ी वियो आहे। ही तव्हांखे ताज़ा तरीन ॾेखारियूं त ही जेको पुल आहे हुनखे वॾो हिकिड़ो तक़रीबन 4 फुट जो वॾो ॾार पइजी वियो आहे ऐं तव्हांखे ताज़ा तरीन ख़बर पिया ॾियूं त 4 फुट जो ॾार हाणे हैवी गाॾियुनि जे लाइ जेको ही पुल हाणे हाञेकार साबित थी वई आहे। हाईवे अख़्तियारनि खे घुर्जे, ज़िले बदीन जे डिप्टी कमिश्नर खे घुर्जे पुलनि खे फौरी तौर जोड़ाए वञे जीअं ट्रैफिक जो जेको निज़ाम आहे उहो बहितरीन तरीक़े सां हली सघे। कैमरा टीम सां गॾु हसन पवर मातली।